अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बाद फअऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वमन युशाक़िक़िर रसूल मिन बअदि मा तबय्यन लहुल हुदा वयत्तबि गैर सबीलिल मुअ्मिनीन नुवल्लिहि मा तवल्ला वनुस्लिहि जहन्नम वसाअत मसीरा। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुस सादिक़ुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। मुझे अज़ीज़ दोस्तों भाइरों, अल्लाह तबारक व तआला जो एहसान आहे उन्हें जी करम नवाज़ी आहे जै रब करीम तव्हां असांखे हीअ इंसानी सूरत ॾेई करे दुनिया में मोकिलियो आहे। ऐं उन खां पोइ रब जो ही बि असांजे मथां एहसान आहे जो रब असांखे कलमे जी दौलत सां नवाज़ियो आहे। इंसान त घणा ई आहिनि पर कलमो कन खे ख़ुदा नसीब कयो आहे, कन खे नसीब न कयो आहे। ये रब जा एहसान आहिनि जंहिं रब करीम तव्हां असांजे मथां एॾा इनाम कया आहिनि। रब साईं फरमाए थो इन तअद्दु निअमतल्लाहि ला तुहसूहा। इंसानो जेकॾहिं मां अलाह जा थोरा मुंहिंजा एहसान मुंहिंजूं नेमतूं शुमार कयो त न करे सघो। या उन रब जी घुरा जो तव्हां असांखे हिन मक़ाम ते गॾु कयो अथई। क़ुरान ॿुधण जे नियत सां सभु आया आहियूं। दुआ कयो त अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे समूरनि खे अमली ज़िंदगी नसीब फरमाए। हज़ूर जा उम्मती आहियूं। हज़ूर जे शफ़ाअत में सभिनी खे उमेद आहे त हज़ूर असांजा शाफ़े थींदा क़यामत जे ॾींहुं। अबा हज़ूर शाफ़े थींदा न, सभिनी खे इहा ई उमेद आहे न। मुस्लमान ॿिनि शयुनि जे बलबोते ते दुनिया में नखरा करे थो। कलमे वारो ॿिनि शयुनि जे बलबोते ते आहे। हिकु उन खे यकीन आहे त रब गफ़ूर आहे या न आहे। हिकु मुस्लमान खे यकीन आहे त रब बख़्शणहार आहे। ऐं ॿिए नंबर में मुस्लमान खे यकीन आहे त हज़ूर शाफ़े आहे। इन ॿिनि शयुनि जे बलबोते ते असां नखरनि सां घुमंदा वठूं था दुनिया जे अंदरि। दुआ कयो त अल्लाह ताला ईमान कामिल नसीब फरमाए। अल्लाह असांखे क़ुरान ऐं सुन्नत जी रोशनी मुताबिक़ दुनिया में ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह फरमाए थो क़ुरान पाक में असां जीअं ॿियनि उम्मतुनि खे नबी मोकिलियोसीं, ॿियनि ॾे जीअं किताब मोकिलियासीं, ॿियनि खे जीअं असां उन्हनि ॾे शरीयत मोकिलीसीं, अहिड़े नमूने सां तव्हां आख़िरी उम्मत ॾे बि असां रसूल मोकिलियो अथसीं, किताब मोकिलियो अथसीं, शरीयत मोकिली अथसीं। पोइ जीअं उन उम्मत में उहे माण्हू कामयाब थी दुनिया में जो निकिता जन अंबिया जी इताअत कई, जन उन वक़्त में उन शरीयत जी ताबेदारी कई, ऐं जन उन वक़्त में अल्लाह जे उन मोकिलियल रसूल जे हुक्मनि जी पासदारी कई, उहे कामयाब थी विया। उन्हनि खे ख़ुदा निजात ॾिनी। हज़रत नूह जो जॾहिं क़ौम जे मथां अज़ाब आयो त बचा कहिड़ा जेके ॿेड़ी ते चढ़िया, उहे ई बचा न। हज़रत शुएब नबीअ जी क़ौम ते जॾहिं अज़ाब आयो उहे ई बचा जन हज़रत शुएब सां साथ ॾिनो न। अहिड़े नमूने सां हज़रत लूत जे क़ौम जे मथां जॾहिं अज़ाब आयो बचा उहे जन हज़रत लूत सां साथ ॾिनो। अज़ीज़ो यादि रखिजो तव्हां असांखे बि अलाह नबी ॾिनो आहे, तव्हां असांखे बि ख़ुदा किताब ॾिनो आहे।
तव्हां असांखे बि नबीअ जे मार्फत दीन इस्लाम ऐं शरीयत मिलत ऐं मज़हब अता फरमायो अथई। तव्हां असां मूं बि उहे ई इंसान उहे ई कलमे वारा क़यामत जे ॾींहुं सुरखुरू थींदा जेके अल्लाह जे रसूल जे हुक्मनि जी पासदारी कंदा। दुआ कयो त हर कलमे वारे खे अल्लाह से बेराह रवी खां बचाए। दुनिया में इंसान आज़ादाना तौर ते ज़िंदगी गुज़ारे थो। कंहिंजो मुंहुं काॾे आहे, कंहिंजो मुंहुं काॾे आहे। असां कंहिंजा बि दुश्मन कोन्हियूं, असां कंहिं सां बि बदखाई नथा कयूं। असांजी हर कलमे वारे सां ख़ैर ख़ाई आहे। हर कलमे वारे जे लाइ इहा ई दुआ कंदा आहियूं त ख़ुदा हिन खे राह रास्त नसीब फरमाए। न असांजी जमात में को गारगंद, न कंहिं ते तनक़ीद, न कंहिंखे निशानो बणाईंदा आहियूं त हीअं थो करे। अल्लाह जे रसूल जो फरमान ॿुधाईंदा आहियूं, शरीयत जूं ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहियूं, क़ुरान ऐं सुन्नत जूं ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहियूं। तां त हिन मुस्लमान खे पाण खे शर्मिंदगी पैदा थिए ऐं पंहिंजो पाण पंहिंजे बदअमाली खां तौबा ताइब थी करे सिधे रस्ते ते हली पए। जेकॾहिं हिकिड़ो माण्हू बि कंहिं आलिम सगोरे जे वाइद नसीहत खे ॿुधी करे बेराह रवी खे छॾे करे सिधे रस्ते ते अचे थो त इहो बि असांजे निजात जो सबबु बणो। अल्लाह फरमाए थो वमन युशाक़िक़ रसूल मिन बाद मा तबय्यन लहुल हुदा वयत्तबि गैर सबीलिल मुमिनीन नुवल्लिही मा तवल्ला वनुस्लिही जहन्नम वसाअत मसीरा। रब से फरमाए थो त असां रसूल खे हक़ ऐं सच सां तव्हां ॾे मोकिलियोसीं। असां सचो पैगाम ॾेई करे मोकिलियोसीं। हुवल्लज़ी अरसल रसूलहू बिल हुदा व दीनिल हक़ लियुज़हिरहू अलद्दीन कुल्ले। अज़ीज़ो, अल्लाह कुरान पाक में वाज़िह अल्फाज़न में फरमाए थो उहो रब आहे जंहिं रसूल खे मोकिलियो हक़ सां, राह हक़ सां मोकिलियईं, सिधो रस्तो ॾेई करे मोकिलियईं, खुलियल किताब ॾेई करे मोकिलियईं, शरीयत ॾेई करे मोकिलियईं, सिराते मुस्तक़ीम ॾेई करे मोकिलियईं। तव्हां त समूरन अध्यान बातिला जो समूरन निज़ामनि जो नबी सफ़ायो करे ऐं हिन धरतीअ ते ख़ुदा जो निज़ाम नाफ़िज़ थिए। वयकून दीन कुल्लुहु लिल्लाह। ख़ुदा जी हुकूमत क़ाइम थिए, ख़ुदा जो निज़ाम क़ाइम थिए ऐं रसूल जी रिसालत क़ाइम थिए ऐं हिन धरतीअ ते अल्लाह जे रसूल जो हुकुम हले, बाक़ी सभु दीन ख़तम थी वञे। पैगंबर इन्ही जे लाइ आयो, उन्ही जे लाइ महिनत हले थी। हज़ूर दुनिया में निज़ाम ॾिनो, हज़ूर दुनिया के अक़ीदो सेखारियो, हज़ूर दुनिया के अमल जो तरीक़ो सेखारियो, हज़ूर दुनिया के नज़रियो ॾिनो, हज़ूर दुनिया के फ़िक्र ॾिनो। अॼु उन नज़रिए उन फ़िक्र खे उन तरीक़े खे खणी करे उलमा मैदान अमल में आया आहिनि। अॼु जेको बि उलमा सां साथ ॾींदो इहो हज़ूर जे अलम जे हेठां क़यामत जे ॾींहुं बीहंदो। सभु 14 आलमनि सां साथ ॾींदासीं, सभु 14 आलमनि सां साथ ॾींदासीं। अल्लाह फरमाए थो असां उन रसूल खे हक़ सां मोकिलियोसीं। हाणे इन रसूल जे पैगाम खां जेको मुंहुं मोड़ींदो, इन जे प्रोग्राम जी मुखालफ़त कंदो, इन जे ॾिनल निज़ाम जी जेको मुखालफ़त कंदो, अल्लाह फरमाए थो कामयाब कोन थींदो। जॾहिं हक़ वाज़े थी चुको, शरीयत वाज़े थी चुकी, सिराते मुस्तक़ीम खुली चुको, वाज़े थी चुको, पैगाम पैगंबर जे मार्फत असांखे मिली चुको। हाणे इन अज़हर मिन शम्स पैगाम खां जेको माण्हू मुंहुं मोड़ींदो, अल्लाह फरमाए थो पंहिंजो नुक़सान कंदो, पंहिंजो नुक़सान कंदो। मन युशाक़िक़ रसूल मिन बाद मा तबय्यन लहुल हुदा वयत्तबि गैर सबीलिल मुमिनीन। गैरनि जो रस्तो अख्तियार कयईं, पैगंबर जे पैरोकारनि जो रस्तो अख्तियार न कयईं, सुन्नत वारो रस्तो अख्तियार न कयईं, तौहीद वारो रस्तो अख्तियार न कयईं, शरीयत मुहम्मदी वारो रस्तो अख्तियार न कयईं, इस्लाम जे निज़ाम वारो तरीक़ो अख्तियार न कयईं। गैरनि जी सिफ़ में वञी करे बीठो। जॾहिं त हक़ वाज़े थी चुको, अल्लाह ताला फरमाए थो नुवल्लिही मा तवल्ला। इन माण्हू खे असां धिको ॾेई छॾींदा आहियूं, जाॾे फिरंदो आहे हल। जे पाण सिंधीअ में चवंदा आहियूं अदा छॾ मंडे खे त हले वारी में भला, चइबो आहे न चइबो। अल्लाह ताला बि फरमाए थो असां इन खे धिको ॾेई छॾींदा आहियूं। उन रब तबारक व तआला जे जॾहिं उन राह खे छॾे करे ऐं पुठी ॾेई करे हलंदो आहे, दीन खे पुठी ॾिनई, शरीयत खे पुठी ॾिनई, क़ुरान खे पुठी ॾिनई, नबीअ खे पुठी ॾिनई ऐं पैगंबर जे उन ॾिनल निज़ाम खे पुठी ॾिनई, त अल्लाह फरमाए थो इन खे असां बि चवंदा आहियूं हल भला, धिको ॾेई छॾींदा आहियूं।
रब साईं फरमाए तो वनुस्लिही जहन्नम वसाअत मसीरा। फिरी 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 दुनिया में धिका खाई खाई वही करे जहन्नम जे कुन में किरंदो ॿी का जाइ कोन अथसि। दुआ कयो त अल्लाह ताला असांखे सिधो रस्तो नसीब फरमाए। दुआ कयो त अल्लाह ताला सिरात मुस्तकीम ते हलाए। हिननि जलसनि जो मक़सद इहो न आहे त हिते अची करे असां पाण यार दोस्त हिक ॿिए सां मिलो हे मेले मलाखड़ो हिनखे न सम्झिजो। हिन जलसे के हिदायत जो ज़रियो बणायो, हिन जलसे के हिदायत जो सबब बणायो। हे वीचारा जेके क़बरनि में पिया आहिनि, अॼु असां चऊं था पिया त कोरोना अची वई, यार मुल्क में वरियो या माकड़ अची वई, अची मखे कमु लाहे छॾियो। उन्हनि जो साईं वणनि जो वण सफ़ा कारा थी विया, सारियूं साईं ॾिसो त सफ़ा पापड़ लॻियूं पियूं आहिनि। खजिन जो हाल इहो थियो जेको तव्हां पाण ॾिठो, हेॾो खसारो जाॾे बि वञूं था काॾां का आमदन जा ज़राए सफ़ा ठिप थी विया। अब रिज़्क़ जो ज़िम्मो कंहिंजो आहे? असांजे मथां ज़िम्मो छा आहे? पोइ निमाज़ पढ़ूं न। अॼु वाइदो कयो त सभु निमाज़ पढ़ंदासीं, अॼु वाइदो कयो त पंहिंजे बच्चनि खे निमाज़ पढ़ाईंदासीं। असां ख़ुदा जे तरफ़ रुजू कयूं कोन था, पोइ रड़ियूं कयूं था त हीअं बि थी वियो हीअं बि थी वियो। अलाह साईं इहे असांजे मथां ज़ालिम हुक्मरान बि तॾहिं मुसलत कया आहिनि जो असांजो रुजू ख़ुदा ॾे आहे ई कोन। दुआ कयो त अल्लाह ताला सभिनी कलमे वारनि खे दीन इस्लाम ऐं शरीयत जे राह ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। तव्हां असांजी हाज़िरी खे क़बूल फरमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन। हिकिड़ो अर्ज़ कंदुसि, 3 दफ़ा कुल पढ़ो त जेके बि हिते दफ़न थियल आहिनि उन्हनि खे उनजो सवाब पहुचे। जीअं हज़ूर फरमायो जेको 3 दफ़ा कुल पढ़ंदो न, सॼे क़ुरान जो ख़त्म अल्लाह ताला उन कब्रनि में उन तकरीबन 600 ख़त्म भी थिया आहिनि साईं। पर हे जमात भी पढ़े न, हे भी पढ़नि सभई समूरनि जे लाइ जेके भी फौत थियल आहिनि जिते भी इंशाअल्लाह सभिनी खे अल्लाह ताला जो सवाब पहुचाईंदो। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल हु अल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल हु अल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल हु अल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। अल्लाहुम्मा आमीन। अल्लाह सही ये जेके कुल पढ़ियासूं, ये जेके भी वीचारा तोड़े आया आहिनि उन्हनि खे इनजो सवाब पहुचायोसीं। इन्हनि जे कब्रनि खे कुशादो फरमाए, इन्हनि जे कब्रनि जे मथां रहमत फरमाए, इन्हनि खे जन्नत में आला मक़ाम अता फरमाए। मुंहिंजा रब इन्हनि जे दर्जात खे बुलंद फरमाए। असां जेके बाक़ी दुनिया में वेठा आहियूं असांखे भी सिधो रस्तो नसीब फरमाए, असांखे भी शरीयत मुताहरा जी ताबेदारी नसीब फरमाए। अल्लाहुम्मा इन्ना नसअलुकल अफ़्व वल आफ़ियत वल मुआफ़ात दाइमत फ़िद दीन व दुनिया वल आखिरह। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनह व फ़िल आखिरति हसनह व क़िना अज़ाबन नार। अल्लाहुम्मा इन्ना नसअलुका इल्मन नाफ़िअन व रिज़्क़न वासिअन व क़ल्बन ख़ाशिअन व शिफ़ाअन मिन कुल्लि दा। मुंहिंजा रब असांजे हर कलमे वारे भाउ जे मुसीबतुनि खे दूर फरमा, हर कलमे वारे खे जेके भी आहिनि उन्हनि जे मथां रहम फरमा, उन्हनि जे मरीज़नि खे असांजे मरीज़नि खे शफ़ा अता फरमा, जेके बेरोज़गारनि खे इज़त वारो रोज़गार अता फरमा ऐं सभिनी खे राह हिदायत नसीब फरमा। मुंहिंजा रब तुंहिंजो नालो सचो, तुंहिंजी ज़ात सची, तुंहिंजो नबी सचो, तुंहिंजो क़ुरान सचो। असां सभिनी जे मथां ईमान आणियूं था, तुंहिंजो क़ुरान सचो आहे। इहे जेके कुल पढ़िया अथसि इन्हनि कुलनि जो सवाब, ख़त्म जो सवाब, जेके भी दोस्तनि ख़त्म पढ़िया आहिनि, जेके हाफ़िज़ साहब चवे थो पियो उन्हनि समूरनि जो सवाब अल्लाह ताला उन्हनि समूरनि खे पहुचाए जेके तुंहिंजी बारगाह में पहुची चुका आहिनि। असांजो भी ख़ात्मो ईमान ते फरमाए। जॾहिं असां भी दुनिया में जो निकिरूं असांजे ज़ुबान ते भी इहा शइ हुजे ला इलाहा इल्लल्लाह।